खुदा जो कुरान चए थो वही यस्तगीसु दहा कंदार बमीह वसा अल्लाह सही पानी के आन त असां जे मथा कुछ पए कुछ पेट में खाऊं पेट में पानी पहुचे असां जो पेट अंदर जको आ त ॾाढो गरम थी वियो आ अल्लाह असां जे लाको मींह वसा कुरान चवे तो हदीस पाक में मुझे सुने सही फरमायो इए जो थींदो तरी खबर पई त झुड़ थी वेंदो ककर थी वेंदा जन भी खुश थींदा ताणे मींह वसंदो पर खुदा जो कुरान इए बयान कंदो पियो आ युगासु बिमा इन कलमोल तरी खबर पवंदी मथा मींह जो वसंदो त गरम पानी जो मींह वसंदो हदीस में लफ़्ज़न कॾहिं इए भी लफ़्ज़ त विष्णु ऐं नागन जो मींह वसण शुरू थी वेंदो गरम पानी उन्हीं जे ला कुरान ते तो यशविल वजूआ बेस शराब वसात मुर्तफका वो गरम पानी जरी प्यालन में डिबुन ना मुंह जो आणींदा तड़ी खबर पवंदी त मुंह जी खल उडड़ी करे पानी में हेठ किरी पवंदी दुखी से तो वदा उत जेको आ त कोई हीलो कोन हलंदो कुरान पाक बयान भी कयो आ वकाल शैतान लम्मा कुज़िल अम्र हदीस पाक में दो तफसीर इन आयतन जो शान नुज़ूल लिखन था शा लिखन था जरी इंसान जहन्नम जे अंदर सड़ंदो हिए जो तकींदो तेरे शैतान भी विच में सड़े थो बे को पुछा कंदो दे खबर तू केड़े कम जे करे आई चेदा मां गुनाह कयम शैतान जे कमन ते हलिस यार हो सड़े तो हल तो सब गजी करे चऊस ना तू दुनिया में असा के जेको त परेशान कयो तू असा का नमाज ना पढ़न नहीं चे तुझो कड़ो कम पढ़े बोला नमाज पढ़दा आए ना दुनिया के अंदर चौदा रे केड़ो कम असा जे साने वादा पढ़ू पढ़े बोला ने मस्जिद रे खोड़न वे ओ ये शैतान सब करी देवा सुम्यो पियो रातन जो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निमाज़ी बाने ला फरमान था जदी सुबह थींदी आ ना वो उठण जी कोशिश कंदो आ शैतान सीने ते धकणी चंदो दस नम नम लैलन तविला अञा निंड रात ढगी थी पो वठी जो निंड वठी इंदस हता ततलो शम्स सुजुबरी इंदस पो कज़ा नमाज खणी कंदो पर साईं जन फरमान था इन जो एडो नुकसान थियो जो आसमान ऐं ज़मीन जो विच खाल भरे खैरात ना करे न नुकसान जो पूरा ही न करे सके ऐं बे नंबर ते फरमाता हे त जेको थे थो न पर जेको नमाज ला उथण जी नियत ही नथो करे यबुल शैतान फी उज़नहे मुझे सुने सही फरमाया बिनी कन में शैतान पेशाब करे छॾींदो दस उनके एड़ो मज़ो ईंदो जो सुबह जी बांग जे वक्त भी इनके जाग कोन थींदी आ अल्लाह बचाए दा ये शैतान इंसान जो दुश्मन आ अर्ज क्यों वो सब गजी करे तफसीर मारफल कुरान लिखे दो वेंदा शैतान दे यार तुझे करे त असां हेडे आया हूं जहन्नम में तू भी सणे तो हाने तू असां के त कढ न तो कुरान चे तो शैतान जवाब में चौंदो अब जो कुरान चे तो वक़ाल शैतान लम्मा कुज़ियल अम्र इन्नल्लाह वादकुम वादल हक़ व वादतुकुम फअखलफतुकुम शैतान जो गाल द बुधो रब सही तां सच्चो वादो कयो तां उन के कूड़ो समझो मां तां सा कूड़ो वादो कयो तां वरी मुझे वादे के सच्चो समझो अल्लाह जे सच्चे वादे के शरे मारे कूड़े वादे ते तां लगो मां त तां के कोन मिलथ मेड़ कई मेड़ का खणी आया मां त नमाज न पढ़ो ये चयो मां पो जॾहिं हिनखे कोई जवाब ही न थींदो पो चवंदन भला